असां सम्झूं था पिया त हीअ सॼे जहान जी ख़बर आहे त हीअ जेके मौजूदा हुकूमत जे माण्हू वेठल आहिनि, जेका सिंध हुकूमत आहे, जेके ताक़त आहिनि धुरियूं, उहे मुकमिल तौर ते कब्ज़नि में मुलविस आहिनि। हीअ वीचारा मिसकिन माण्हू, बेपोच माण्हू, ग़रीब माण्हू जहांगीर लाइ जेके 250 सालनि खां मथे उन इलाइक़े में वेठा आहिनि, उन्हनि जूं वॾनि जूं क़बरूं बि उते आहिनि। उन्हनि ते हथियारनि जे ज़ोर ते, पुलिस जे ज़ोर ते कब्ज़ो करे उन्हनि खे लॾाए कढणु इहो नाजाइज़ी आहे, ज़ाती आहे, कब्ज़ो आहे। तंहिंजे करे असां जेसिताईं हिननि सां इंसाफ़ नथो थिए, जेसिताईं पंहिंजे घरनि में वापसि नथा वञनि, जेसिताईं इहे कब्ज़े खोर पुलिस हुजे या सिविल ड्रेस हुजे, उहे जेसिताईं ख़तमु नथा थियनि, ओसिताईं असां हिन सां गॾु हूंदासीं, ओसिताईं असां जदोजहद कंदा रहंदासीं, ओसिताईं असां रोड ते वेठा हूंदासीं। हुकूमत जी तरफ़ां का ॻाल्हि ॿोल, गवर्नमेंट जी तरफ़ां कोई हुकूमत असां खां पुछण आई त तव्हां कहिड़ा मुतालबा आहिनि, असां उन्हनि खे ॿुधायोसीं कब्ज़ो ख़तमु थिए ऐं उहो कब्ज़ो जेको आहे साॻी पोज़ीशन में बरक़रार थिए ऐं हीअ असांजी न्याणियूं भेनरूं वञी पंहिंजे घर में वेहनि ऐं पोइ जेकॾहिं को बि फ़ैसिलो करे थो, ख़ासि तौर ते सरकारी माण्हू न हूंदो, गैर सरकारी केरु बि माण्हू फ़ैसिलो करे या कोर्ट फ़ैसिलो करे, असां उहो क़बूलु कंदासीं।